हिंदी बोली कौमी बोली मुंजी बोली मुंजी बोली हिंदी बोली कौमी बोली। समाचार न्यूज़ सिंधी अदबी संघ जे मरकज़ी सरते सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण लाइ शुरू कयल जागरता मुहिम जे सिलसिले में एहतजाज जो सिलसिलो जारी। तफ़सील मूजिब टंडो मोहम्मद ख़ान अलफ़ता चौक ते अलामती बुख हड़ताली कैंप लगाई हुई। बुख हड़ताली कैंप ते सिंधी अदबी संघ जे मरकज़ी ख़ज़ानची आज़म भट्टी, आगा जान आगा, STP ज़िला सदर इक़बाल हाजाणू, सारंग शाह, पेट्रोल अॻवान शाहनवाज़ मेहर, आरिफ कुरैशी, सेकेंडरी तहलका एजुकेशन ऑफिसर सैयद अमजद शाह, तहलका एजुकेशन ऑफिसर प्राइमरी राजा निसार मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी में अदीबनि, दानिशवरनि, शाइरनि, टुगड़नि, उस्तादनि, सियासी समाजी कारकुननि जे वॾे अंग शिरकत कई। उन मौक़े ते बुख हड़ताली कैंप ते मौजूदु अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त हीउ मुल्क ठहिण खां वठी अॼु ॾींहं ताईं सिंध जे बुनियादी हक़नि ते राता लॻंदा रहिया आहिनि। उहो ई सबबु आहे त अॼु बि सिंधी क़ौम पंहिंजी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण लाइ रोडनि ते आहे। अॻवाननि जो वधीक चवणु हो त सिंधी खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण ताईं जदोजहद जारी रहंदी।